नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी CI पुलिस जो साइट जे चांवर गोदाम भरिसां ठठे इंडस हाईवे ते मुबीना तौर ते फ़ौरन सां मुक़ाबिलो। हिकु फ़ौरू खे TT पिस्टल समेत फुर थियल 50,000 रोक रक़म हथ करण जी दावा कई वई है। CI पुलिस इंचार्ज सरवर राहे पोटो ऐं असगर पोर जी अॻुवाणी में चांवर गोदाम भरिसां पुलिस ऐं फ़ौरन सां मुबीना तौर मुक़ाबिले में हिकु फ़ौरू दीदार शोरो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां हिकु TT पिस्टल हथ करे 20 तारीख़ 12 महीनो 2018 खुर्शीद कॉलोनी वटि ठठे इंडस हाईवे ऐं टायर ड्राइवर खां फायरिंग कंदे ज़ख़्मी करे 50,000 रुपया रोक रक़म फुर थियल हथ करे वरिता। इन मौक़े ते CI इंचार्ज सरवर राय पोटो वॾे मुंशी असगर पोन्स मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे खुफ़िया इतला मिलियो हो त चांवर गोदाम भरिसां ठठे इंडस हाईवे ते फ़ौरू वॾो जे इरादे सां बीठल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।